الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجلين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أفمن هذا الحديث تعجبون وتضحكون ولا تبكون. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا حبيبنا نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. मेरा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह ताला जा किरोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह जैसा के रमज़ान शरीफ जी हिन भलारी रात में अल्लाह वारन जे आस्थाने ते सालिहन जी संगत में वेहण जी सआदत अता फरमाई है। यकीनन चंगन जी सोबत माण्हू खे चङो बणाईंदी आहे। अल्लाह जे घर में गॾु थियण रहमत जो सबबु बणंदो आहे। ऐं असांजो अॼु गॾु थियण जमो थियण दुनिया जे लाइ नाहे, कंहिं दुनिया जे मुतालबे जे लाइ नाहे या कंहिं दुनिया जे सबब जे लाइ नाहे। अॼु असां जेके बि जमो थिया आहियूं इन नियत सां जमा थिया आहियूं त शाल अल्लाह असां ते राज़ी थिए, शाल अल्लाह असांजे मथां पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए। असां इन जे लाइ जमा थिया आहियूं त शाल अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमाए। यकीनन भलो मक़सदु खणी जॾहिं माण्हू वेहे त अल्लाह ताला उन जे मथां ज़रूरु पंहिंजी भलाई ऐं रहमत नाज़िल फरमाईंदो आहे। जंहिंजो मक़सदु चङो हुजे, जंहिंजो मक़सूद बहितरीन हुजे, अल्लाह ताला जे तरफ़ां नतीजा बि उन जे लाइ भला नाज़िल थींदा आहिनि। तव्हां ॻाल्हि सम्झो था की कोन सम्झो? ऐं जेको माण्हू जंहिं शइ जे लाइ कोशिशि कंदो आहे अल्लाह ताला कानून बणायो आहे। जेको माण्हू जंहिं शइ जी कोशिशि करे उनखे उहा शइ मिलंदी। माण्हू जे हथ में कोशिशि ॾिनी वई आहे, पोइ जेको जंहिं शइ जे लाइ कोशिशि कंदो, जेको जंहिं शइ जे लाइ पतोड़ींदो, जद्दोजहद कंदो, अल्लाह ताला उनखे उहा शइ अता कंदो आहे। चोर चोरी करण जे लाइ घर मां निकिरे थो त उहो जेकॾहिं पुख़्तो इरादो करे निकिरे त उहो पंहिंजे चोरी जे कम में कामयाब थींदो आहे। बदकार माण्हू पुख़्तो इरादो रखे, बदकारी में मुब्तला थिए त ज़रूरु उहो बदकारी वञी लहंदो आहे। पर जेको माण्हू अल्लाह जी मोहब्बत जो इरादो करे क़दम जमाए वेहे, अल्लाह जी मोहब्बत जे इरादे सां निकिरे, मदीने वारे साईं जी मोहब्बत जे इरादे सां निकिरे ऐं उहा घुर अल्लाह खां करे, कोशिशि करे, उन जे लाइ पाण पतोड़े, ज़रूरु अल्लाह उनखे पंहिंजी मोहब्बत ऐं मुस्तफ़ा जी मोहब्बत अता फरमाईंदी। पंहिंजा इरादा भला रखो, पंहिंजी सोच बहितरीन रखो। बुरी सोच, बुरा ख़्याल इंसान खे बुरो बणाईंदा आहिनि। बुरियूं तमन्नाऊं इंसान खे बुरो बणाईंदियूं आहिनि। बुरा तसव्वुरात माण्हू खे बुछड़ो बणाईंदा आहिनि। भली सोच माण्हू खे भलो बणाईंदी आहे। सुठी सोच माण्हू खे सुठो बणाईंदी आहे। अल्लाह जे लाइ जे ख़्याल पैदा थिए, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए
त जेको मूं अल्लाह जे रस्ते में कोशिश कंदो जद्दोजहद कंदो लनहदियन्नहुम सुबुलना असां जे लाइ जेको कोशिश करे असां उनखे पंहिंजूं वाटूं ज़रूरु ॾेखारींदा सुभान अल्लाह। अल्लाह करे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजी सम्झ में अचे जेकॾहिं तव्हां अल्लाह जे घर में अचे वेठा आहियो दुआ जे लाइ हथ खणो था पंहिंजे अखियुनि खे उजागो ॾियो था रमज़ान जा रोज़ा रखिया पंहिंजो पाण खे बुख मुंझ ते रखियो मक़सदु इहो हुजे त मुंहिंजा मौला तूं राज़ी रह मुंहिंजा अल्लाह तूं राज़ी रह मुंहिंजा अल्लाह तूं करम नवाज़ी फरमा मुंहिंजा मालिक महिरबान तूं रहम फरमा तूं इनायत फरमा। मदीने वारो साईं जो फरमाए अल्लाह जे लाइ जेको कोशिश करे अल्लाह उनखे ज़रूरु पंहिंजी मोहबत अता कंदो आहे। ॻाल्हि सम्झो था जेतिरो थी सघे ओतिरो अल्लाह खे राज़ी करण जी ऐं पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी वठण जी कोशिश कंदा रहो। पंहिंजे गुनाहनि ते तौबह ताइब थियण में पंहिंजे हाल ते रोअण ते पंहिंजे हाल पंहिंजे गुनाहनि पंहिंजी ख़ताउनि पंहिंजे बदकारियुनि पंहिंजे माज़ीअ खे यादि करे उन ते ताइब थियण उन ते रोअण उन ते अखियुनि मां लुड़क वहाइण उन में अल्लाह ॾे रुजू थियण इन में कीबायो न शर्मायो न यार मां अॼु दुआ घुरी रोअंदुसि त पासे वारो मूंखे छा चवंदो माण्हू मूंखे छा चवंदा माण्हुनि जो न सोचो न को माण्हू तव्हांखे जन्नत ॾींदा न माण्हू तव्हांखे जहन्नम खां छुटकारो ॾींदा जहन्नम खां बचाइण वारो अल्लाह आहे जन्नत ॾियण वारो चओ अल्लाह सुभान अल्लाह। ओ मदीने वारे साईं फरमायो त रोई अल्लाह खे परचायो अखियुनि मां लुड़क वहायो अखियुनि मां नीर वहायो अखियुनि मां ॻोढ़ा वहायो अखियुनि खे आलो कयो रोई अल्लाह खे परचायो। जे रोई नथा सघो त रोअण वारी शिकिल बणायो रोअण जहिड़ी सूरत बणायो रोअण जहिड़ो अंदाज़ अपनायो रोअण वारी शिकिल ते बि अल्लाह खे रहम ईंदो आहे अल्लाह उन्हनि ते करम फरमाईंदो आहे। पर जे उहो बि नथो थिए जो रोअण वारी शिकिल बणाए सघो तव्हांजी सूरत रोअण हाकी बणिजी वञे उहो बि तव्हांजी दिलि एॾी सख़्तु थी वई आहे दिलि एॾी पथर थी वई आहे जो तव्हां खां उहो बि नथो पुॼे त रोअण जहिड़ी सूरत बणायो। पोइ मदीने वारे साईं ॾिस ॾिनो आहे मदीने वारे साईं असांखे पार पतो ॾिनो आहे त वञी उन्हनि सां गॾु वेहो जेके अल्लाह जे ख़ौफ़ में रोअण वारा आहिनि उन्हनि जी मजलिस में वेहो जेके रब जे ख़ौफ़ में रोअण वारा आहिनि उन्हनि सां गॾिजी वेहो जेके अल्लाह खे परचाइण वारा आहिनि उहे रोंदा उहे लुड़क वहाईंदा उहे अखियुनि मां नीर वहाईंदा उन्हनि जे रोअण जे सदके अल्लाह तव्हांजा गुनाह बख़्शे माफ़ सम्झ में ॻाल्हि आई आहे कोन आई मुंहिंजा मिठा अल्लाह खे परचाइण जी कोशिश कयो। ज़िंदगी इंसान जी ख़ताउनि जो घर आहे इंसान कुल्लु इब्नु आदम ख़त्ताऊन हर आदम जो औलाद खाती आहे ख़ताऊं थींदियूं रहंदियूं आहिनि ईअं न आहे त माण्हू गुनाह न करे ईअं मुमकिन ई न आहे सवाइ नबीअनि जे ज़मीन ते को मासूम न आहे नबीअनि खां अलावा हर को वली हुजे को उहो गौस हुजे कुतुब हुजे या को वॾो नेक साले बानो हुजे हता के सहाबी छो न हुजे गुनाह उन्हनि खां सरज़द थी सघे थो ख़ता उन्हनि खां सरज़द थी सघे थी। अल्लाह जो हबीब जो फरमाए आदम जो औलाद सभु गुनहगार आहे पर भलो गुनहगार उहो आहे जेको ख़ता करे अल्लाह खां माफ़ी वठंदो आहे उन गुनाह ते मज़बूत थी बीहण उन गुनाह ते ॾाढ मुड़सी करे बीहण उन ख़ताउनि जे मथां ॾाढ मुड़स थी बीहण ऐं पंहिंजो पाण पढ़ाइण त मूं हे कमु कयो आहे अल्लाह खे इहे मग़रूर माण्हू न आहिनि वणंदा इहा शैतान जी सिफ़त आहे। इंसान जो ऐं शैतान जो फ़र्क़ु आदम अलैहिस्सलाम असांखे ॿुधायो हुयो हुन गुरूर कयो हुन तकब्बुर कयो मातली वारो गफ़ारी मस्जिद में वेहण वारो आदम अलैहिस्सलाम दुआ पियो घुरे रब्बना ज़लमना अनफुसना मुंहिंजा मौला मां पंहिंजी जान ते ज़ुल्म करे वेठो आहियां मां पंहिंजी जान सां ज़्यादती करे वेठो आहियां हाणे जे तूं न बख़्शींदे त
तू माफ़ी न ॾींदे, तू बख़्श न फरमाई दे त असां ज़ालिमनि मां थी वेंदासीं, असां हद खां वधण वारनि मथां थी वेंदासीं। इज्ज़ ऐं आजिज़ी कयईं, अखियुनि मां लुड़क वहायईं, रुनो हिकिड़ो ॾींहुं न, ॿ ॾींहं न, साल न, आदम अलैहिस्सलाम 100 साल न, अल्लाह खे परचाइण जे लाइ 300 साल रोंदो रहियो। घणा साल? 300 साल। ईअं न चई त मायूसी वञा, अल्लाह बख़्शे नथो, अल्लाह माफ़ी नथो ॾे, अल्लाह राज़ी नथो थिए, बसि हेतिरो रुनसि न। पंहिंजे मतिलब खे लहण जे लाइ, पंहिंजे मतलूब ताईं पहुचण जे लाइ, पंहिंजे महबूब ताईं पहुचण जे लाइ, पंहिंजे रब ताईं रसण जे लाइ 300 साल गुज़री विया, रोंदो रहियो। ख़ुशि तॾहिं थियो जॾहिं अल्लाह फरमायो वञ मूं बख़्शे छॾियो मान। वरी जो सुभान अल्लाह। असां रमज़ान जा 20-25 ॾिहाड़ा जेके ॾिहाड़ा इबादत कयोसीं, रुनासीं, अल्लाह खां माफ़ी वठण जी कोशिशि कईसीं, पोइ पाण भाइयूं था बाबा असां अल्लाह खे अर्ज़ु कयो आहे, माफ़ी वरिती आहे। 27 जी राति फज़लाबाद शरीफ़ मातली वियासीं, फ़क़ीरनि सां गॾु वेठासीं, माफ़ी वरितीसीं, हाणे बसि माफ़ी मिली वई, हाणे सॼो साल गुनाह कंदासीं न। रोयो वेठी रो, खिल मजेसी खैर चे, तेसी रो जेसी अल्लाह जे तरफा माफ़ी जो इल्हाम नाज़िल न थी वञे। ॻाल्हि सम्झो था, कोन था सम्झो? छा मदीने वारो साईं छा थो सेखारे? अचो तव्हांखे कुझु हदीसूं ॿुधायां। दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं फरमायो, लैस अहब्ब इलल्लाहि मिन कतरतैन असरे। अल्लाह वटि 2 कतरा ऐं 2 निशान ॾाढा महबूब आहिनि। रब खे 2 कतरा ॾाढा वणंदा आहिनि ऐं अल्लाह खे 2 निशान ॾाढा वणंदा आहिनि। हिकिड़ो कतरो वो कतरुंदुमू मिन ख़शियतिल्लाह, हिकिड़ो उहो लुड़क जो कतरो जेको अल्लाह जे ख़ौफ़ में अखियुनि मां वहे, जेको अल्लाह खे यादि कंदे कंदे, रब खे यादि कंदे, अल्लाह खे परचाईंदे, रब जे ख़ौफ़ में अख मां लुड़क वही पवे। इन अख जे लुड़क जे कतरे सां अल्लाह ॾाढो प्यार कंदो आहे। व कतरतो दमिन तुहराकु फी सबीलिल्लाह, ऐं हिकिड़ो उहो कतरो जेको अल्लाह जी राह में जिहाद कंदे रत वहे। जिहाद करण वारे मुजाहिद जो रत जो कतरो अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। यानी नबी साईं फरमायो, होॾा को माण्हू जिहाद करे, होॾा को अल्लाह जी राह में रत वहाए, रब जी राह में जान फिदा करे, होॾा को माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ में पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे, पंहिंजे ऐबनि खे यादि करे, अखियुनि मां लुड़क वहाए। मदीने वारो साईं फरमाए, जीअं मुजाहिद जो रत अल्लाह खे महबूब आहे, तीअं तौबह ताइब थियण वारे जे अखियुनि जो लुड़क अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई अरे कोन आई? मुंहिंजो साईं तो फरमाए, मन ज़कर अल्लाह, को माण्हू जेको अल्लाह जो ज़िक्र करे, छा करे? जे अल्लाह बुलंद आवाज़ सां ज़िक्र कयो, अल्लाह अल्लाह, वो मानो जेको अल्लाह
अखियुनि मां लुड़क वहाए, अखियुनि मां नीर वहाए। आका जो फरमाए फफादत आईना, ज़िक्र कंदे कंदे उनजे अखियुनि मां लुड़क वही अचनि, अखियूं भरजी अचनि। साईं था फरमाइनि त हत्ता युसीबल अर्द मिन दुमूइही, एतिरो रोए जो अखियुनि मां लुड़क वही वञी ज़मीन ते पवनि, ज़मीन ते किरनि। हबीब था फरमाइनि लम युअज़्ज़िब यौमल क़ियामा, जेको अल्लाह जे खौफ में रुनो, रब जी मोहब्बत में रुनो, अल्लाह जे मोहब्बत ऐं इश्क में अखियुनि मां लुड़क वहाए। आका जो फरमाए अल्लाह हर किसी खे अज़ाब न कंदो, इनके जहन्नम में न मोकिलींदो, इनके दोज़ख में को न विझंदो, जेको पंहिंजे अखियुनि खे अल्लाह जे खौफ में, अल्लाह जी मोहब्बत में आलो रखंदो आहे। सुभान अल्लाह। बुजुर्गन फरमायो आहे त आशिक दा कम में रोना धोना, बिन रोण नहीं मंजूरी। कोई तरोंदे ने दीद दी खातिर, कोई रोंदे ने विच हुजूरी। दिल रोवे भावे अखियां रोवने, विच इश्क दे रोण जरूरी। आज़म इश्क च रोना पैंदा, भावे हाजिर होण भावी दूरी। समझ में आई है कौन आई? मदीने वालों साईं तो फरमाए आईना ने ला तमस्सहुम अन्नार, ब अखियूं अहिड़ियूं आहिनि जन के जहन्नम जी बाहि छुहंदी ई कोन। सुभान अल्लाह। अञा ॿिया लफ़्ज़ आहिनि मदीने वाले साईं फरमायो आईना ने ला तरयानिन नार, अखियूं अहिड़ियूं आहिनि जेके जहन्नम खे ॾिसंदियूं ई कोन। सड़ण त परे जी ॻाल्हि आहे, वेझो वञण त परे जी ॻाल्हि आहे, अल्लाह उन्हनि खे दोज़ख ॾेखारींदो ई कोन, अॻे ई उन्हनि खे जन्नत में पहुचाए छॾींदो। हर नबी के, हर वली के, हर पैगंबर के, हर अल्लाह वारे के, हर इंसान के पुल सिरात तां पार उकरणो आहे। समझो था? हर कंहिंखे पुल उहा जेका जहन्नम जी बाहि ते ठहियल आहे, लाज़मी आहे पुल तां उकरंदो त जहन्नम खे ॾिसंदो न। मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह ताला उन ते अहिड़ो सुकून नाज़िल कंदो जो पुल सिरात तां पार उकरंदो तॾहिं बि जहन्नम कोन ॾिसंदो, वञी जन्नत भेड़ो थी वेंदो। उहे बाखियूं जहन्नम ॾिसंदियूं ई कोन, उहे बाखियूं दोज़ख पसंदियूं ई कोन। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ियूं अखियूं आहिनि? नबी साईं फरमायो ऐनुन बातत तहरसु फी सबीलिल्लाह, हिकिड़ी उहा अख जेका अल्लाह जे राह में जागण वारी आहे। ऐनुन बकत मिन खशियतिल्लाह, ऐं ॿी उहा अख जेका अल्लाह जे खौफ में रोअण वारी आहे। हिकिड़ी उहा अख जेका अल्लाह जी राह में जागे थी। तवज्जो मूं ॾे ॾिजो अदा। अल्लाह जी राह में निकिरे हिकिड़ो मुजाहिद आहे, हिकिड़ो सरहदुनि जो मुहाफ़िज़ आहे, ॿियो दीन सिखण जे लाइ वञे, राति जे अंधेरनि में निकितो ई। इहा हिकिड़ी अख त अल्लाह ख़ुशनसीब आहे जो तोखे अॻे ई अता करे छॾी आहे। हे जेको तूं वेठो आहीं न, हे जेको तूं मस्जिद में वेठो आहीं दीन सिखण जे लाइ, इहो बि तूं फी सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते में आहीं। हिकिड़ी अख त या अल्लाह अता करे छॾी, शुक्र कर अल्लाह जो। नबी साईं फरमायो हिकिड़ी उहा अख जेका अल्लाह जी राह में जागण वारी आहे, ऐं ॿी उहा अख जेका अल्लाह जे खौफ में रोअण वारी आहे। जागण रब नसीब कयो अथई, मिठा हाणे अल्लाह मौक़ो ॾिनो अथई, तन्हाई
मुयसर हूंदई घर बि छॾे आयो ही बच्चा बि छॾे आयो ही हाणे पंहिंजे अखियुनि मां लुड़कबो आहे रोई अल्लाह खे राज़ी करे ॾेखार ॾिस त अल्लाह कीअं तो पंहिंजी रहमत जा वॾा बुड़ा मींहं तुंहिंजे मथां वसाए छॾे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं फरमायो कुल्लु ऐनिन बाकियतुन यौमल क़ियामते क़यामत जे ॾियारे हर अख रोंदी रहंदी हर अख नीर वहाईंदी हर अख मां लुड़क वहंदा रहंदा इल्ला ऐनुन गद्दत अन महरिमिल्लाह क़यामत में सब रोंदा सब परेशान होंदा अल्लाह जो गज़ब ॾिसी अल्लाह जो डमर ॾिसी अल्लाह जो कहर ॾिसी सब अखियुनि मां लुड़क वहाईंदा सब रोंदा रहंदा पर टे खुश नसीब अखियूं हूंदियूं जन के अल्लाह रोआरींदो कोन क़यामत जे ॾियारे उन्हनि में ख़ुशी हूंदी उहे रब जो दीदार करण वारियूं अखियूं हूंदियूं ख़बर त उहे कहिड़ियूं अखियूं आहिनि ॿुधायां ॻाल्हायो हथ मथे खणी अलाह खे ॿुधायां अमल कयो त ॿुधायां मां कहिड़ा कहिड़ा अमल कंदा हथ मथे खणो वरी वरी हथ मथे सुस्त न थियो अञा सलाह तस्बीह पढ़णी आहे अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे साईं तो फरमाए पहिरीं अख ऐनुन गद्दतन महरिमिल्लाह पहिरीं उहा अख जेका अल्लाह जे हराम कयल शयुनि खां फिरी वेंदी आहे अख सां बेहयाई नथो ॾिसे अख सां बदकारी नथो ॾिसे अख सां पुछड़ाई नथो ॾिसे परावा नंग नथो तके बेहयाई नथो तके मोबाइल ते गंदगी नथो ॾिसे बेहयाई ॾे अख नथो वजाए पराए माल ते नज़र नथो विझे पराए सामान ते नज़र नथो विझे पराए नंगन ते नज़र नथो विझे हर लिहाज़ खां जेके अल्लाह शयूं हराम कयूं आहिनि ओॾे नज़र ई नथो विझे चए थो कोन ॾिसंदुसि छो त मुंहिंजे अल्लाह मूंखे मना फरमायो आहे ॻाल्हि सम्झ में आई जे गैरत ईमानी हुजे न त अख करे गैर ॾे खॼंदी कोन तुंहिंजी अख खॼे त क़ुरान पढ़ण जे लाइ खॼे तुंहिंजी अख खॼे त अबे जो दीदार करण जे लाइ खॼे तुंहिंजी अख खॼे त अम्मा जी ज़ियारत करण जे लाइ खॼे नबी साईं फरमायो अबे ऐं अम्मा खे ॾिसो अल्लाह ताला तव्हांखे घर वेठे क़बूल पियल हज क़बूल पियल उम्रे जो सवाब अदा कंदो आहे हैदर करार जो या रसूल अबो अम्मा घर में वेठा आहिनि सॼो ॾींहुं था ॾिसूं साईं फरमायो सॼो ॾींहुं भली 100 दफ़ा ॾिसो न 100 हजनि 100 उम्रनि जो सवाब अल्लाह अख ॾिनी अथई त क़ुरान पढ़ो अल्लाह अख ॾिनी अथई त वञी सालिहनि जी ज़ियारत करो अल्लाह अख ॾिनी अथई त वञी बैतुल्लाह जो दीदार करे आ अल्लाह अख ॾिनी अथई त वञी गुंबद ख़ज़रा जी ज़ियारत करे आ समझो था हाले कोन था समझो पंहिंजी अखियुनि खे गुनाहनि खां बचायो हिम्मत कयो हिम्मत छुड़वा के न थियो समझो था जेको हर पासे हवा वांगुरु तव्हांजी अख हली वञे थी जीअं साओ सलो हूंदो आहे न गप जो किलो या बुज़ुर्गनि फरमायो गप जो किलो जेको जिॾे छिके ओॾे पियो हले ॿाहिरि जा माण्हू आहियो तव्हांखे ख़बर आहे मेंह जे लाइ किलो हणिबो आहे उन में मेंह ॿधबी आहे पोइ मींहुं वसंदो आहे त उते गप थींदी आहे पोइ गप जो किलो केॾी महिल हेॾे पियो किरंदो केॾी महिल हेॾे पियो किरंदो केॾी महिल होॾे पियो किरंदो ईअं न जहिड़े पासे हवा लॻे उन पासे नज़र फेरियो न मर्द मुजाहिद थियो दिलि में ईमान जी गैरत हुजे दुनिया हिक पासे खां ॿिए पासे हटी वञे तुंहिंजी अख हराम ॾे कॾहिं बि न खणणु घुरिजे कुतुब आलम पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मां वियुसि रेलवे स्टेशन ते दिल्ली जी रेलवे दिल्ली हुई लाहौर हुई जेको साईं फरमायो उन रेलवे स्टेशन ते वेठो हुयुसि
पो अचानक ख़बर पई त का फिल्मुनि जी एक्टर आहे, औरत आहे, ॻाइणी आहे या फिल्मुनि में कमु करण वारी औरत आहे, उहा आई आहे। उहो वॾो माण्हुनि जो जमे गफ़ीर हुजे, उहा ताश जा पता पई खेॾे, ताश जा पता के मर्द सां हज़ारे माण्हू उन औरत खे अधु नंगे लिबास में वेठी हुजे, माण्हू उनखे ॾिसण जे लाइ मजमूओ जमा थी वियो रेलवे स्टेशन ते, जेसी रेल अचे इंतज़ारु पिया कनि, ओॾी महिल औरत तमाशो लॻाए वेठी। ख़ुद आलम फरमायो त मूं ॾिठो त हिकिड़ो नौजवान हुजे, अछो पटको पातल हुजेसि, अछा कपिड़ा पातल हुजनिसि, ऐं परियां हिकिड़ी पथर जी बेंच ठहियलु हुई, उन बेंच जे मथां वेठो, हिन मजमूए ॾे ॾिसे ई न पियो जेको औरत तमाशो कयो वेठी। पीर मिठा साईं फरमायो त मां वियुसि वञी हुनजे पासे में वेठुसि, मूं चयोमांसि त हे औरतूं जेके औरत मजमूओ तमाशो लॻाए वेठी आहे, तूं नथो वञी, सॼो राति पियो थो वञे, तूं नौजवान आहीं। चई त इन औरत खे मां थुक बि न हणां, जेका बेहयाई बदकारी फैलाए थी, मां हिन जे मुंहुं खणी छा ॾिसां, पर हिन जे मुंहं में थुक बि हणणु पसंदि कोन कंदुसि। केरु आहे? चई मां ख़ुदि हज़रत कुरैशी करीम फज़ल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद आहियां। पीर मिठा साईं फरमायो, हाओ ईअं चओ त तोखे कंहिं मर्द मुजाहिद जा हथ लॻल आहे, के कामिल जा हथ लॻा अथई, जे दिलि खे साफ़ कयो अथई। हा, जे सीने में ईमान पैदा थी वञे, अल्लाह जी मोहब्बत अची वञे, त अख बेहयाई ॾे कोन खजंदी, अख खजंदी त अल्लाह जे दीदार जे लाइ खजंदी। ॻाल्हि सम्झो था, अरे कोन था सम्झो? नबी साईं फरमायो, पहिरीं अख उहा जेका अल्लाह ताला जे हराम कयल कमनि खां पाण खे बचाए, वअइनुन साहिरत फी सबीलिल्लाह, ऐं ॿी उहा अख जेका अल्लाह जे राह में ओजागो करण वारी आहे। ओ इत्काफ़ में वेठो या तबलीग जे लाइ वियो या जिहाद जे लाइ वियो, अख खे ओजागो ॾिनई, रब जे रस्ते में निकितो, तकलीफ़ूं सठई, अख खे ओजागो ॾिनई। इहा अख जेका अल्लाह जी राह में जागण वारी आहे, ओ फज़लाबाद शरीफ़ में अचण वारो नबी तो फरमाए, इन अख जे मथां अल्लाह जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾींदो आहे। खरज मिन्हा मिस्लु रअसि ज़बाब मिन ख़शियतिल्लाह, ऐं उहा अख जेका अल्लाह जे ख़ौफ़ में एतिरो रुनी, तवज्जो आहे दा, थोड़ो मुतवज्जो थियो। नबी तो फरमाए, अल्लाह जे ख़ौफ़ में एतिरो अख रुनी, एतिरो उन मां लुड़क वहियो जो मच्छर जे मथे जे बराबरि उनजी अख मां पाणी वहियो आहे। क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं एतिरो पंहिंजे गुनाहनि खे यादि करे उथण वारो ईंदो, अल्लाह ताला फरमाईंदो, प्यार रोंदा, मां अल्लाह तो अख खे रोअण कोन ॾींदुसि, तोखे पंहिंजो दीदार कराए छॾींदुसि। बरी जो सुभान अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या। साईं था फरमाए, ला यलिजुन नार रजुलुन बका मिन खशियतिल्लाह, वो माण्हू जेको अल्लाह जे ख़ौफ़ में रोए, छा करे? अल्लाह जे ख़ौफ़ में रोए, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे, पंहिंजे ऐबनि खे यादि करे, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे रोए, अखियुनि मां लुड़क वहाए, पंहिंजे अखियुनि मां नीर वहाए। नबी साईं जो फरमाए, हत्ता यऊदल लबन फिद्दरे, खीर ॾुधल थणनि में वञी सघे थो, पर इहो माण्हू जेको रब जे ख़ौफ़ में रोअण वारो आहे, इनखे कॾहिं अल्लाह ताला जहन्नम में दाख़िल कोन कंदो। खीर ॾुहो उहो थणनि में वापसि वञी सघे थो, पर जेको रब जे ख़ौफ़ में रोअण वारो माण्हू आहे, अल्लाह खे यादि करे लुड़क वहण वारो माण्हू आहे, मदीने वारो साईं तो फरमाए त अल्लाह कॾहिं बि हिनखे दोज़ख में कोन दाख़िल फरमाईंदो।
दो चओ सुभान अल्लाह पंहिंजे गुनाहनि खे यादि कर माण्हू अल्लाह जी रहमत खे यादि करे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे त दिलि ख़ुदि ब ख़ुदि नरम थी वेंदी आहे दिल में ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थींदो आहे साईं था फरमाइनि मा अग़रक़त ऐनुन बिमाइहा इल्ला हर्रमल्लाहु साइर ज़ालिकल जसद अलन्नार उहो माण्हू जेको गुनाहनि खे यादि करे पंहिंजी ख़ताउनि खे यादि करे पंहिंजे ऐबनि खे यादि करे उनजी अखि भरजी अचे लुड़क वियो न आहे अखि मां पाणी वियो न आहे पर अखि भरजी आई आहे अखि में पाणी तरी आयो आहे अखि में पाणी निकिरी आयो आहे अखि गुनाहनि खे यादि करे लुड़कनि सां भरजी आई बसि हेॾां अखि में पाणी जमो थियो नबी साईं तो फरमाए त हर्रमल्लाहु अला साइर ज़ालिकल जसद अलन्नार उनजे सॼे जिस्म खे अल्लाह ताला जहन्नम जी बाहि ते हराम करे छॾींदो आहे पर जेकॾहिं ला सअलत कतरतुन अला ख़द्दिहा पर ख़ौफ़ में उनजो लुड़क वही उनजे दिल ते तरी आयो आहे वही आयो आहे रोअण जे करे उहो पाणी अखि मां निकितो ऐं उनजे दिल ते वही आयो उनजे अखि मां निकिरी उनजे दिल खे ताज़ो कयईं नबी तो फरमाए फयुरहिकु ज़ालिकल वजह फतरुन वला ज़िल्लतुन इन मुंहं वारे खे अल्लाह करे ज़लील न कंदो इन माण्हू खे अल्लाह करे रुसवा न कंदो इन जा ऐब अल्लाह कोन खोलींदो इन जा गुनाह अल्लाह कोन खोलींदो जंहिंजे अखि मां लुड़क वहे उनजे दिल खे तर करे उनजे दिल खे पुसाए छॾे क़यामत जे ॾियारे जे गुनहगार हूंदो ऐबदार हूंदो खाती हूंदो अल्लाह फरमाए थो मुंहिंजे करे रुनो हुई मुंहिंजे करे लुड़क वहाया हुई हलिया त मां अल्लाह तोखे पंहिंजो कुर्ब अता कयां हलिया त मां अल्लाह तोखे पंहिंजे वेझो कयां पंहिंजो दीदार कयां हिसाब ॿियनि खां थींदो पुछाणो ॿियनि खां थींदो नबी जो फरमाए हिन खे अल्लाह इज़त वारो बणाए पंहिंजी रहमत में के जन्नत में रवानो फरमाए छॾींदो सुभान अल्लाह वलो अन बाक़ियन बकाफी उम्मत मिनल उम्मे रुहिमू वॾो जलसो लॻल हुजे जाम सारा माण्हू अचे वेहनि पोइ सभई नथा रोअनि सभिनी खे रोअण नथो अचे उन्हनि मां को हिकिड़ो अल्लाह जे ख़ौफ़ में रोई वेहे हिकिड़े माण्हू जे अखि मां लुड़क वही अचे हिकिड़ो माण्हू रब जे ख़ौफ़ में रोहे रूही मूं मदीने वारो तो फरमाए अल्लाह सभिनी जे मथां पंहिंजी रहमत नाज़िल कंदो वमा मिन शैइन इल्ला लहू मिक़दारुन व मीज़ानुन इल्ला दमअतु अल्लाह ताला हर शइ खे क़यामत जे ॾियारे मीज़ान में तोरींदो तुंहिंजो रोज़ो तोरियो वेंदो तुंहिंजी निमाज़ तोरी वेंदी तुंहिंजी ज़कात तोरी वेंदी तुंहिंजी नेकी तुंहिंजी तबलीग तुंहिंजो तहजुद तुंहिंजो रात जो जागण तुंहिंजो तहजुद तुंहिंजी तरावी तुंहिंजो इबादतूं तोरियूं वेंदियूं हिसाब किताब मापे तोरे ॾिनो वेंदो पर मदीने वारो साईं तो फरमाए जिब्रील आयो आहे चए थो या रसूल अल्लाह हर शइ जो असां ॻाणे टो कयो वेठा आहियूं तोरियो वेठा आहियूं ख़बर आहे त हिन जे बदिले हेतिरो अजुर मिलंदो हिन जो हेतिरो वज़न आहे हिन खे हेतिरो अजुर मिलंदो पर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका मीज़ान बि खुटी थो वञे मीज़ान बि ॻाणे टो नथो करे सघे त हिन खे केतिरो अजुर ॾिनो वञे नबी से फरमायो आहे कहिड़ी शइ आहे आका खे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह उहो मोमिन बाने जे अखियुनि जो लुड़को आहे हिकिड़ो लुड़क अल्लाह जे ख़ौफ़ में वहे हिकिड़ो कतरो अल्लाह जे ख़ौफ़ में वहे फइन्नहा युत्फ़अ बिहा बिहारुम मिन नार साईं दा फरमान जहन्नम जा समुंडनि
जा समुंड मोमिन माने जो हिकड़ो लुड़क जो कतरो उठाए छॾियो जेको रब जे खौफ में रुनो हो जेको अल्लाह जे खौफ में अखियुनि मां लुड़क वहाए इहो हिकड़ो अख जो कतरो साईं दा फरमाइन जहन्नम जी बाहुनि खे विसाए छॾींदो जहन्नम जी बाहि खे उझाए छॾींदो जहन्नम चवंदी इन रोअण वारे खे परे कयो मां विसामा थी जन्नत में वञणो उन जे लाइ आसान थी वेंदो जेको रब जे खौफ में रोअण वारो आहे सम्झो था कोन था सम्झो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह कुरान मजीद की जरे आयत नाज़िल की सूरत नजम जी अल्लाह तो फरमाए अफमिन हाज़िल हदीस ताजबून ये कुरान बुधन था अल्लाह जो खबरूं अल्लाह जा हुक्म बुधन था उन दे ताजुब था कन व तदहकून वला तबकून ऐं खिलन था रोवन न था अल्लाह जो पैगाम बुधी अल्लाह जो फरमान बुधी कुरान बुधी हदीस बुधी नबी जो फरमान बुधी जहन्नम जो गालियूं बुधी जन्नत जा अल्लाह ताला जा इनाम बुधी खिलन था रोवन न था उन जे अखियुनि मां लुड़क न था वहनि उहे रोवन न था मदीने वारो साईं तो फरमाए त अल्लाह जे हबीब फरमायो त मूं जेके मंज़र ॾिठा आहिनि जे तव्हां ॾिसो त तव्हांजो खिलण विसरी वञे खिलो घटि रो घणो जेको मां मोहम्मद करीम ॾिसी आयो आहियां इहा आयत नाज़िल थी बका असहाब सुफ़ते जेके असहाबे सुफ़ा हुया मदीने वारे साईं जा असहाबी सुफ़े वारा सहाबी हुया आयत ॿुधी रोअण लॻा एॾो रुना ताहूं करे रुना रड़ियूं करे रुना अखियुनि मां ओछंगारूं वही आयूं अखियुनि मां लुड़क वही आया फलम्मा समिअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिस्सुहुम बका माहुम जॾहिं मदीने वारे साईं उन्हनि जो रोअण ॿुधो आहे त घर खां ॿाहिरि निकिरी आया महबूब ॿाहिरि निकिरी आया फरमाइनि था छो था रो अर्ज़ कयनि या रसूल अल्लाह क़ुरान तो फरमाए रो नथा खिलो था क़ुरान ॿुधी तव्हांजे अखियुनि मां लुड़क नथा वहनि साईं जन जो उन्हनि जो रोअण ॾिठो त महबूब बि रोअण लॻा नबी जे अखियुनि मां लुड़क वही आया साईं जन बि रोअण लॻा पोइ साहबी चए थो त महबूब जो रुना फबकैना बिबुकाई महबूब जो रोअण ॾिसी असां बि रोअण में लॻी वियासीं तो साईं जन फरमायो जेको अल्लाह जे खौफ में रोए अल्लाह ताला हरगिज़ उनखे जहन्नम में दाख़िल कोन फरमाईंदो सुभान अल्लाह केॾो न सस्तो सौदो आहे हेॾा अखियुनि मां लुड़क वहायो तौबह क़ाइब थियो माफ़ी वठो अल्लाह जे दर ते मोट कयो हेॾा मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह तव्हां सभिनी खे बख़्शे छॾींदो अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत वाजिब करे छॾींदो ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो हबीबन करीमन जी दरबार हुई दरबार मुस्तफ़ा में हज़रत बिलाल आयो बिलाल मस्जिद नबवी में महबूब जे शहर में महबूब जे घर में सुभान अल्लाह जिते गुनहगारनि खे माफ़ी मिलंदी आहे जिते खातियुनि खे जी बख़्शिश थींदी आहे क़ुरान तो फरमाए हज़ार गुनाह कया त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक हे ईमान वारो जे पंहिंजी जानुनि ते ज़ुल्म करे वेठा आहियो नबी चवईं त तुंहिंजे दर ते अचनि तूं सिफारिशी थी मां अल्लाह हिन जा हर गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदुसि चओ सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं खे दाह कई क़ुरान ॾिनो आदस इज़्ज़लमू अनफुसहुम मदीयुनि जी मिले माफ़ी मिट जन था मिड़ोई गम अल्लाह ही जाने थो इसरार मदीने में या मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में छजा बारी बख़्शे कुल
मदीने में ओ जिब्रील बनी दो सैयद जी सलामी अलैह फलकन ना अचन फौजूं को हर जी गुलामी अलैह मेलो मतल हर दम मेलो मतल हर दम हर वार मदीने में दीदार मदीने में हमारी जो सुभान अल्लाह हर गुनाहगार के माफिया हर खाती जगह मदीने में माफी जो ऐलाना पर हजरत बिलाल आयो आ अखिन मालुड़ कवाई जो आयो आ रोंदो आयो आ महबूबन पूछा कयो बिलाल छो थो रोई केड़ी गाल रोवायो थई अर्ज करे या रसूल अल्लाह मुजा दिल पर नबी मस्जिद नबवी के दरवाजे ते एकड़ो नौजवान दिसी आयो हां भरपूर जवानी में आ पर वो एदो रोए तो एदो रोए तो एदो रोए तो जो रोण दिसी मां बिलाल वो रोण में शुरू थी वियो है साईं फरमाया वञो नौजवान के वठिया वो नौजवान आयो साईं फरमाया वो नौजवान छा दिला तो रोई तो के केड़ी शे रोयो आ तो छोर रोई हजरत बिलाल तो फरमाया वो नौजवान अर्ज करन लगो या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब मुखे मुझे गुनाह रोआवे छजो आ मु पंजी बेफरमानियूं एडियूं कयूं अल्लाह जा एडा हुक्म पञा अल्लाह मुखे माफी मिलंदी अल्लाह कोन मिलंदी अल्लाह अल्लाह मुखे बख्शींदो ने कोन बख्शींदो या रसूल अल्लाह पंजा गुनाह याद करे पंजो खताऊं याद करे मानो आया सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाए सो नौजवान बुधा खताऊं कयूं अथई भला तुंहिंजा गुनाह घणा या वणन जा पन घणा आहिनि अर्ज़ के या रसूल अल्लाह वणन जा पन थोरा आहिनि मुंहिंजा गुनाह अञा घणा साईं फरमाए भला बुधा वारीअ जा ज़र्रा घणा या तुंहिंजा गुनाह घणा ते तो या रसूल अल्लाह वाती जा ज़र्रा थोरा आहिनि मुंहिंजा गुनाह ॿिया घणा आहिनि साईं फरमाया खुदा भला मींहं जा कतरा घणा या तुंहिंजा गुनाह घणा अर्ज़ करे या रसूल अल्लाह मींहं जा कतरा थोरा आहिनि मुंहिंजा गुनाह अञा घणा साईं फरमाया भला खुदा अल्लाह जी रहमत घणी अल्लाह जी इनायत घणी या तुंहिंजा गुनाह घणा आहिनि इन जी दाह निकिरी वई या रसूल अल्लाह मुंहिंजा गुनाह थोरा रब जी रहमत अञा वॾी आका फरमायो रब तो फरमाए ला तक न तू मिर रहमतिल्लाह मुझी रहमत माना उम्मीद न थियो मां अल्लाह जी रहमत वडिया वरी केड़ा गुनाह कया हुजन मां अल्लाह से ने बख्शे माफ करे छड़ींदो है या रसूल अल्लाह माफी वठण जे लाइ आयो माफी वठण आयो साईं फरमायो भला ॿुधा केड़ा गुनाह कया अथई केड़ियूं खताऊं कयूं अथई अल्लाहु अकबर कबीरा या रसूल अल्लाह केड़ी गाल दा पुछा कयो गाल सूरन जी नहीं अज को सुनण वारो हुजे मुर्ग मोतिन जा वायम को वठण वारो हुजे हाय मुश्क अंबर ऐं खथूरी छे मणे जाते मिलन हबीबन जे हलण ते को हलण वारो हुजे मौत छा मारे उन्हनि खे जे मरण खां अॻु मरन आहे मरणो मौत खां अॻु को मरण वारो हुजे आशिकन जो सिर अॾीअ ते असल खां आहे इनाम कम उन्हनि जो सर को
केड़ी मुझे ऐब जी गाल ता पुछा कयो केड़ो मुझो खताऊं ता पुछा कयो साईं फरमा को गुनाह बुधा अर्ज़ करे या रसूल अल्लाह ॿिया त खोड़ गुनाह आहिनि ॿियूं त खोड़ खताऊं आहिनि पर हिकिड़ो गुनाह ॾाढो अज़ियत थो पहुचाए हिकिड़े गुनाह ॾाढी तकलीफ़ पहुचाई आहे साईं फरमा कहिड़ो गुनाह चई या रसूल अल्लाह मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी हसीन महजबी औरत रहंदी हुई ॾाढी सुहिणी हुई मां उनखे बुराई जे लाइ सॾींदो हुयुसि उनखे गुनाहनि जे लाइ सॾींदो हुयुसि पर उहा पाक दामन औरत मूंखे वेझो अचणु कोन ॾिठी हुई मूं पैसा बासिया मांसि दौलत बासी मांसि ॾोकड़ चया मांसि पर उहा ख़ौफ़े ख़ुदा रखण वारी न्याणी हुई या रसूल अल्लाह मूंखे वेझो अचणु कोन ॾींदी हुई हज़ार हीला हलायमि हज़ार बहाना ठाहियमि पर उन औरत मूंखे बुराई जे लाइ वेझो अचणु कोन ॾिनो पोइ या रसूल अल्लाह वक़्तु गुज़रियो उनखे अहिड़ी बीमारी लगी जो आका हुआ मरी वई उनखे मौत वाक़े थी वियो जॾहिं मिट माइट उनखे कब्रिस्तान में दफ़न करे आया मूं छा कयो जो राति जे वक़्त में वञी उनजी क़ब्र खे खोलियो अचमि या रसूल अल्लाह उनजो जनाज़ो कढी उनजो कफ़न लाथुमि ऐं उनजे जिस्म सां बुराई जो इरादो कयुमि बुराई जो करण जो ख़्याल जो आयो उनजे हथ जो वधाए उनजे जनाज़े में जुम्बश थी वई वो जनाज़ो ॻाल्हाइण लॻो अल्लाह जा बाना मूं मासूम तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो जो मूंखे क़ब्र में गंदो कयो थो वञी मूंखे क़ब्र में ख़राब कयो थो वञी मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हुयो या रसूल अल्लाह बस जी दाह निकिती आहे उन ॾींहं खां वठी मूंखां खाइण विसरी वियो आहे पीअण विसरी वियो आहे हाणे अल्लाह कीअं माफ़ी ॾींदो बसि हिन जो चवणु हुयो नबी सुहिणे खां बि दाह निकिरी वई आका फरमायो निकिर मुंहिंजे मदीने मां अड़े बदबख्त अहिड़ो कमु करे वरी मुंहिंजे शर में आयो आहे निकिर मथां तुंहिंजे करे मुंहिंजे कमु मदीने जे मथां अज़ाब नाज़िल थिए इमरान रोंदो रोंदो मदीने खां ॿाहिरि निकिरी वियो ओॾीमहिल रोंदे रोंदे 40 ॾींहं उन नौजवान खे गुज़री विया कोई अर्ज़ करे मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब 40 ॾींहं गुज़री विया आहिनि मूंखे माफ़ी मिले न त मौत अचे त मरण खां अॻु में मूंखे माफ़ी अता फरमा पर जे माफ़ी ॾिनी अथई त पंहिंजे नबीअ जी ज़बानी मूंखे ख़ुशख़बरी ॾे त मूं अल्लाह तोखे बख़्शे माफ़ करे छॾियो हेॾा जिब्रील मदीने वारे साईं वटि आयो महबूब हो नौजवान फिलाणे गार में मूं अल्लाह जे ख़ौफ़ में रोए थो पियो पाना मुंहिंजा हिन बख़्शींदुसि बि मां अल्लाह तूं हुनखे वञी दिलि जाए ॾे त मूं अल्लाह हुनजा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया हबीब आया उन गार में सिर सजदे में हुयुसि हबीबन बाह मां जो हथ विधो त हुनखां दाह निकिरी वई शायदि इज़राइल आयो आहे साईं फरमायो इज़राइल न मां तुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा तो वटि आयो आहे उथी जो अॼु अल्लाह तुंहिंजा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया बेटा असां बि कंहिं न कंहिं अंदाज़ में अल्लाह जा खोड़ हुक्म भञो वेठा आहिनि नौजवान आहिनि या कुराड़ा आहिनि नंढा आहिनि या वॾा आहिनि मर्द आहिनि या औरतूं आहिनि पंहिंजे रब जा हुक्म भञो वेठा आहिनि जा बेटा अॼु अल्लाह मौक़ो मिलायो आहे हितां उथो त तौबा ताइब थी पोइ वापसि उथो जहिड़ा आयासीं तहिड़ा उथी वापसि वञूं त इहो नथो जुगाए बल्कि हितां उथूं त अल्लाह ताला असांजे लाइ माफ़ी जो ऐलान करे चुको हुजे हो गफ़ारी मस्जिद में वेही तौबा ताइब थियण वारा मूं अल्लाह तुंहिंजा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया अल्लाह खे राज़ी कयो रब खे परचायो अल्लाह राज़ी थिए अल्लाह जो हबीब शब राज़ी थिए अल्लाह ताला शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए असांखे ख़ौफ़ ख़ुदा नसीब फरमाए असांखे अखियुनि मां लुड़क वहाइण जी तौफ़ीक़ ऐं हिम्मत अता फरमाए अल्लाह ताला असां सभिनी जे मथां पंहिंजी रज़ा जा दरवाज़ा खुलिया सभु किथे ई वेठा हुजो हिते वेठा हुजो मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि अमर फरमायो हुयो त हबीबनि करीमनि जे जुब्बे मुबारक पहिरां मुबारक जी ज़ियारत तव्हांखे कराईंदासीं हुन खां बाद में बैतुल्ला शरीफ़ जो ग़िलाफ़ पाक जेको काबे ते रहियो आहे मदीने वारे साईं फरमायो त काबे जे मथां रहमतूं वसंदियूं आहिनि ज़रूरी हिन कपिड़े ते रहमतूं वसियूं हूंदियूं ऐं उहो ग़िलाफ़ जेको मदीने वारे साईं जी मज़ार अक़दस जे मथां चढ़ियल आहे उन जी ज़ियारत कंदासीं ऐं ॿियो बैतुल्ला शरीफ़ जो तालो जंहिंखे महबूबनि करीमनि पाण ताला लॻाया उहो तब्दील थींदा रहंदा
बदलबा रहंदा आहिनि, हर साल बदलबा रहंदा आहिनि। उन ज़माने खां वठी बदिलजे थो, पर साल पूरो उहो तालो महबूबन करीमनि जे अल्लाह जे उन घर खे लॻल हुयो। वेही रहो सभई, दिलि में इहो ख़्यालु रखो त असां महबूबन करीमनि जे तवसुल सां, हिन भलियुनि शयुनि जे तवसुल सां अल्लाह खां दुआ था घुरूं, अल्लाह महबूबन जे जुबे मुबारक जे सदके असांजा गुनाह माफ़ कराईंदो। केरु उथे न, बद इंतिज़ामी थींदी, वेझो वारा परे वारा ज़ियारत करणी आहे, उनजो फैज़ हासिल करिणो आहे, सभई हिते वेठा हुजो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, सामो मुहम्मद लिखियल सभिनी खे उते वञी इहो इस्म चुमण जी सादत करीमन जी मज़ार मक़दस जे मथां जेका जाली चढ़ियल आहे, साफ़ चढ़ियल आहे।
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इन्ना फतहना लक फतहम मुबीना सुभान अल्लाह सभई वेहो ताणी ज़ियारत थे सभिनी खे वेहो वेहो सभई अल्लाह 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 वेहो सभई वेहो अल्लाह 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 वेहो सभई वेहो को वेहो 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 सभु वेहो बेरोनी खां बचो अल्लाह सभु वेही अदब सां ज़ियारत कयो अल्लाह पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेहो अल्लाह वेहो 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 वेही वञो वेही वञो वेही वञो हिकिड़ो वे फोटू निकिरंदो तुंहिंजे हिते वे हिते वे वेहंदे त ॿिया वेहंदा न वे हिकिड़ो वे अल्लाह वेहो सभई अल्लाह हे तालो मुबारक आहे हे तालो मुबारक आहे हे उनजी चाबी आहे हितां हे ढक खुलंदो अथसि ऐं हिन में अंदरि हे चाबी लॻंदी आहे ज़ियारत कयो सभई ज़ियारत कयो अल्लाह 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 सलाम सलाम पढ़ सलाम सलाम या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका परे जो परे सब्र बीबी या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सिफूं ठाहियो सब सिफूं ठाहियो शाबाश या नबी सलाम अलैका सिफूं ठाहियो सब सिफूं सिधियूं कयो अल्लाह सलात तस्बीह थींदी सब सिफूं ठाहियो सलात तस्बीह जे लाइ अल्लाह